अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ॾिसी रहिया आहियो HRJDO न्यूज़। आहियां वज़ीर उन्नड़। ख़बर शामिल कयूं था यूसुफ रिंद जी। बी सेक्शन थाणी जे पुलिस मुख़्तलिफ़ अवामी शिकायतुनि ते नवाबशह में फ़हाशी जे वॾे अॾे गाड़ी बाज़ार ते छापो हणी मुबैना तौर फ़हाशीअ जे इल्ज़ाम हेठि 7 औरतूं, जिन में सनम ज़ाल फ़हीम राजपूत, अन्ना खोखर, साइमा खरल, मुस्कान अली, रमशा मिसबाह, आशी खरल समेत 7 मर्दनि इंतज़ार मेहदी खरल, सकलिन अब्बास खरल, नज़ीर अहमद बिरोही, कादिर खान पठान, इरफान गुजर, कमरदास बागड़ी ऐं मुश्ताक राजपूत खे गिरफ़्तार करे बी सेक्शन थाणी ते लाकअप करे छॾियो। उन सिलसिले में बी सेक्शन पुलिस जे वॾे मुंशीअ ॿुधायो त असां अवामी शिकायतुनि ते SHO बी सेक्शन आसिम मुगल, SHO वूमेन मरियम बुर्ट जी अॻुवाणीअ में हुसैनी रोड ते वाक़िअ फ़हाशीअ जे अॾे ते छापो हणी फ़हाशी फैलाईंदड़ 7 औरतुनि ऐं 7 मर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो ऐं मतन फ़हाशी एक्ट तहत केस दाख़िल कयो वियो आहे। होॾां गिरफ़्तार थियल औरतुनि जो चवणु हो त असां मजबूरीअ में बदपेशो कयूं था। जेकॾहिं असांखे हुकूमत रोज़गार या पेट गुज़र लाइ मदद करे त असां अहिड़ो कुदो कमु न कंदासीं। इन्हनि वधीक चयो त असां पंजाब में हिते अची अहिड़ो धंधो कयूं था, पर पुलिस बाअसरनि खे छॾे करे असां ग़रीब मिसकिननि खे पकड़ियो आहे। वधीक ख़बरनि अपडेट लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।